अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दुलाब जी वॾी अपडेट अची चुकी आहे। दोस्तो तव्हां सां वॾी अपडेट शेयर कंदा हलूं। दोस्तो मां ॿुधाईंदो हलां त ड्रामा सीरियल दुलाब में छा अचण वारे एपिसोड में सोडल जो कमु तमामु कयो वेंदो। हाशिम जेको आहे मुराद खे बि पूरो करे छॾींदो। अचण वारा एपिसोड में आख़िर कहिड़ा कहिड़ा कमु थियण वारा आहिनि। वॾी अपडेट दोस्तो हिन नंढड़े वीडियो में हिन खे आख़िर ताईं तव्हां लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। हिन वीडियो खे बि हिन उदासी टीवी यूट्यूब चैनल खे बि। दोस्तो पहिरीं अपडेट त मां ॿुधाईंदो हलां, सोडल हीरो आहे। सोडल आख़िर ताईं हलंदो। सोडल कॾहिं बि फिनिश न थींदो। मुराद बि हीरो आहे, उहो बि आख़िर ताईं हलंदो ऐं मुराद खे पहिरियों कॾहिं बि जेको आहे न फिनिश न कयो वेंदो। दोस्तो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको फिल्मूं हूंदियूं आहिनि उन्हनि में हीरो हिकिड़ो हूंदो आहे। जेका पंहिंजा सिंधी सोप सीरियल हूंदा आहिनि, मेगा सोप सीरियल हूंदा आहिनि, जा ख़ाली सीरियल ड्रामा हूंदा आहिनि, उन्हनि में 3-4 हीरो रखिया वेंदा आहिनि। ऐं जीअं तव्हां ॾिठो तकरार में हाजन तीवणो यानी सिजावल खान, मूसा, मीर 3-4 हीरो हुया। अहिड़े हिसाब सां हिन में बि आख़िर ताईं मुराद बि हलंदो ऐं हेॾां जेको आहे मंसूर खान बि आख़िर ताईं हलंदो हीरो आहे। ऐं हेॾां जेको आहे सोडल बि ऐं होॾा रहज़न वारा बि, माना हिन में को बि दुफ़ कोन थियण वारो आहे। बाक़ी हल्का फुल्का हेॾां होॾां दुफ़ थींदा। असांखे ॾींदा इजाज़त। अपडेट सुठी लॻी त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। अल्लाह हाफ़िज़।